सिंधवासियों, दोस्तों, साथियों, कोस्तान वासियों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। दोस्तों, सिंध जी धरती ते केतिरा ई अदीब, शायर, लेखक, उस्ताद, जज, वकील, साफ़ी, अदाकार, गुलूकार, आलम ऐं सियासतदान पैदा थिया आहिनि, जिन पंहिंजे किरदारनि में पंहिंजी सिंध धरतीअ ऐं उन जे माण्हुनि सां हर मौक़े ते निभायो आहे। साईं कमर गोस्तानी साहब त उन्हनि किरदारनि मां हिकु हीरो हो, जंहिं थाणे बुलागन में हिकु ग़रीब मोहम्मद ख़ासकरी वाडे जे घर में 1935 ईस्वीअ में जनम वरितो। पंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां सिंधी फाइनल जो इम्तिहान पास करे ज़िले ठठे में उस्ताद मुक़ररु थियो। कुझु सालनि खां पोइ वधीक तइलीम हासिल करण ख़ातिर हैदराबाद बदिली कराए आयो। हिन ॿ टे साल सेंट्रल जेल हैदराबाद में कैदियुनि खे पढ़ायो। उन खां अलावा हैदराबाद जे वॾनि स्कूलनि में हेड मास्टर थी रहियो। जहिड़ो सैयद कुतुबुद्दीन स्कूल, सिर कमालुद्दीन स्कूल, लतीफ़ा नंबर 6 जा स्कूल शामिल आहिनि। उन खां पोइ ही अंग्रेजी उस्ताद मुक़ररु थियो त थाणे अहमद खान जे मिडिल स्कूल में बदिली कराए आयो। दोस्तों, साईं कमर गोस्तानी साहब 1975 ईस्वीअ खां अदबी सरगर्मियुनि में हिसो वरितो ऐं कमर गोस्तानी जे नाले सां मज़ाया शाइरी लिखणु शुरू कई। रोज़ाना ऐलान पाकिस्तान अख़बार में फिल्मी सिफ़े जो इंचार्ज मुक़ररु थियो। बादल रिसाले में असिस्टेंट एडिटर, पोइ एज़ारी एडिटर तौरु पिणु रहियो। अॻूणे महीने मरहूम पीरवई ख़ासकरी साहब सां गॾिजी सिंधू रिसालो शुरू कयो, जंहिंमें पीरवई ख़ासकरी साहब जेल यात्रा कई ऐं हिन भॼी जान बचाई। पोइ इहो रिसालो हुकूमत बंदि करे छॾियो। साथियों, 1987 में जॾहिं आऊं उस्ताद मुक़ररु थियुसि त साईं उन वक़्तु तइलीम खाते में सुपरवाइज़र हो। स्कूल विज़िट कंदो हो, शागिर्दनि खां इम्तिहान वठंदो हो। हिन जे इम्तिहान वठण जो तरीक़ो एॾो त आसान हो जो हिकु ॿ सुवाल करण खां पोइ मुतमिन थी वेंदो हो त वाक़ई उस्ताद जो कमु थियल आहे। बाक़ी अॼुकल्ह त सुपरवाइज़र जहिड़ो कमीशन जो इम्तिहान वठंदा हुजनि। दोस्तों, ईअं पोइ साईं कमर गोस्तानी साहब सां शनाए साई थी हल्की फुल्की शाइरी करणु लॻुसि त ई मुंहिंजी शाइरी खे रदो हणंदो हो, जंहिं करे मुंहिंजो उस्ताद थी वियो। मुंहिंजा साथियों, साईं कमर गोस्तानी साहब खे मज़ाया शाइरीअ में वॾो उबूर हासिल हो। हिन वटि के कुदरती दात हुई जेका ॿियनि शाइरनि वटि घटि हूंदी आहे। हिन खे कंहिं बि देवत जो कार्ड मिलियो त उन वक़्तु ई शेर लिखी वियो। ॿिए ॾींहुं उन तक़रीब में पढ़ी माण्हुनि खे खिलाए खेरो कंदो हो। हिन खां सवाइ असांजे गोस्तान में टीचर तक़रीबूं अधूरियूं हूंदियूं हुयूं। दोस्तों, साईं कमर गोस्तानी साहब कंहिं माण्हू खां ख़ुशि हूंदो हो या नाराज़ थी पवंदो हो त पोइ उन माण्हू जा शाइरी में कमु लाए छॾींदो हो। हिन जी शाइरी में मज़ाक़ सां गॾु तर्ज़ तनक़ीद बि आहे। हिन मोहबतूं ऐं मुल्क किताब में जेका शाइरी आहे के माण्हू जो नालो बि इस्तेमालु कयो अथसि। मुंहिंजा प्यारा साथियों, साईं कमर गोस्तानी साहब इश्क, मोहबत, महबूब खां वठी सियासतदाननि, अदाकारनि, गुलूकारनि, शाइरनि, अदीबनि, आफ़ीसरनि, बारगाहनि जी तइलीम, बेरोज़गारनि ते तइलीम ते, रांदियुनि ते, दोस्तनि ते, मज़हबी ॾिणनि ते शाइरी कई आहे, जंहिंमें सुठनि किरदारनि खे वाखाणियो अथसि। बाक़ी जिन ते कावड़ियो आहे उन्हनि खे बख़्श न कयो अथसि, एतिरे क़दुरु जो मूंखे बि बख़्श न कयो अथसि। दोस्तों, जॾहिं वेकेशन जून जुलाई में थींदी हुई, 2 महीना मूंखे पंहिंजे घर वठी ईंदो हो। ॾींहं जी मानी खाराईंदो हो ऐं शाम ताईं शाइरी फेयर कराईंदो हो। थोरी ग़लती टिप के फुल स्टॉप ते चवंदो हो, आया त हीअ लिख, हीअ हूअ लिख। जॾहिं साईं कमर गोस्तानी हिन दुनिया मां हलियो वियो त रहियल शाइरी संदसि पुट फैसल जी मदद सां मूं संदसि डायरियुनि, अलमारियुनि, पेतियुनि मां ॻोल्हे फेयर कई।
साईं मुंहिंजा साईं कमर कोस्तानी असांजो अहिड़ो दोस्त हो जंहिं दोस्ती लाइ मरहूम तारकारो अबड़े साहिबु चवानी ते हिकु शावर हेठियां गॾु वेंचण जे बावजूदु एतिराउनि जे नज़र न ईंदड़ जवाइस जो नालो दोस्ती आहे। साईं कमर कोस्तानी असांजो अहिड़ो दोस्त हो, हिन सां हर क़िस्म जो रिश्तो हो। तारकारो अबड़ो साहिब जी ॿी चवणी मूजिबि ॾुख जो रिश्तो उन सां गॾियल हूंदो आहे जंहिंसां रूह जो रिश्तो हूंदो आहे। उन करे हर वक़्तु उन्हनि खां डिॼंदा रहो जंहिंसां प्यारु करियो था। उन करे असां साईं कमर कोस्तानी खां डिॼंदा हुआसीं छो त हुन सां प्यारु कंदा हुआसीं। प्यारा दोस्तो, ॿिए हंधि साईं GM सद या ॿिए कंहिं मुफ़्तर जो कौल आहे त दोस्त इहो आहे जेके पंहिंजे दोस्त जा गुनाह सवाब जीअं महसूसु थियनि। सो असांजा गुनाह ऐं सवाब गॾु ऐं कठे हिक ॿिए खे क़बूल हूंदा हुआ। मुंहिंजा साथियो, साईं कमर कोस्तानी साहिबु ही उहो माण्हू हो जंहिं वटि वॾी मसलत पसंदी वारो रवैयो हूंदो हो। हिन माण्हू जे दिलि में कंहिंजे लाइ बुरो ख़्यालु न हो। हिन माण्हू वटि दोस्तनि खे पोयां छुरो हणण जो वारो रवाजु न हो। ही माण्हू वॾी दिलि गुर्दे वारो हो जंहिं वटि सचाई हुई, मुनाफ़िक़त न हुई, सभु कुझु साम्हूं हूंदो हो, सचो माण्हू हूंदो हो, हर कंहिंखे मुंहं ते सच चई ईंदो हो। दोस्तो, असांजो ॿियो यार लाड़काणे जो मरहूम प्रोफेसर साईं अताउल्ला अबड़ो साहिबु हो, जिन साईं ब्रादर प्रोफेसर साईं सनाउल्ला साहिबु वेठो, जेको असां वटि ईंदो हो त कॾहिं कंहिं दोस्त वटि देवत त कॾहिं कंहिं ॿिए दोस्त जे घर देवत, पोइ असांजो साईं कमर कोस्तानी सां अंब जी फार ते गोश्त जी ॿूटी तां हुजत मां जहिड़ो हूंदो हो। जॾहिं संदसि घर देवत हूंदी हुई त मुंहिंजे लाइ अलॻि चूल्हे में ॿोड़ विझी ईंदो, चवंदो हो दोस्तनि खे तव्हांखे ख़बर न आहे हीउ कुतो सभु खाई वेंदो। ऐं जहिड़ा थींदा उन ते शहर लिखी छॾियईं त चुके चांहि ते चरिया थी वियासीं, यार असां केॾा सस्ता थी वियासीं। वॾियूं हुजतूं हुयूं, वॾो बर्दाश्त जो मादो हूंदो हुयुसि। कावड़जी वेंदा हुआसीं, वरी वीचारो साईं कमर पाण अची असांखे परचाईंदो हो। हिकु दफ़े साईं कमर कोस्तानी सां हिकु माण्हू विढ़ियो, धक लॻा, असां अख़बारनि में ख़बरूं हलायूं, एहतजाज कया, फ़ैसिले लाइ डुकूं डोड़ूं पिया। हिकु ॾींहुं ॾिसूं त साईं कमर कोस्तानी उन माण्हूअ जे दुकान ते वेठो आहे। अरे साईं, हीउ तो तव्हां छा कयो? बसि यार छा कयो, विढ़णु सही न आहे। हिन माण्हूअ में एॾो बर्दाश्त जो मादो हो, रस्ते में हलंदे घुमंदे घटियुनि में जेको माण्हू मिलंदो हुयुसि उन सां डियर डायली करे मिलंदो हो। साईं मुंहिंजा साईं कमर कोस्तानी सां कुझु दोस्त गॾु हूंदा हुआसीं, जंहिंमें प्रोफेसर साईं अताउल्ला अबड़ो हो, शेख अब्दुल्ला कोस्तानी हो, साईं साफ़ी मुस्तफ़ा दोस्त मेमणो, मोहब ख़ासकली, रईस फिदाउद्दीन सिराई, गागरदास, गंगूमल, एॾो वकील जावेद ख़ासकली, पोइ कॾहिं कृष्ण शर्मा जी दावत ते थर पिया वञूं, सादिक फ़क़ीर वटि पिया वञूं, त कॾहिं साईं अताउल्ला अबड़ो ॾे लाड़काणे पिया वञूं, कॾहिं जुमन सो ॾांहुं भठोरे पिया वञूं, कॾहिं साईं आजिद करीपुरी ॾांहुं सिजाल पिया वञूं, साईं अज़ीज़ जाफ़रानी ॾांहुं सिजाल पिया वञूं, त कॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद साईं नसीर मिर्ज़ा ॾे पिया वञूं, कॾहिं रतो देरो साईं इफ़्तिकार समो वटि पिया वञूं। जॾहिं वापसि ईंदा हुआसीं त साईं खे ॾाढो पिटाईंदा हुआसीं। साईं वरी वेंदे त तुंहिंजूं वर्सियूं मल्हाईंदासीं ऐं हीअं कंदासीं हूअं कंदासीं। साईं ॾाढो असां गारियूं ॾींदो हो। कमर कोस्तानी साहिबु खाधे जो तमामु वॾो शौक़ीन हो। भाॼियूं 8-10 भाॼियूं हर वक़्तु संदसि घर वारे फ्रिज में एडवांस में जमे हूंदियूं हुयूं। कुदरत वारे जेके बि मौसम वारे शयूं जिन्सूं पैदा कयूं आहिनि, से सभु साईं कमर साहिबु इस्तेमालु कंदो हो। शहर में ईंदो हो त असां वटां चकर हणी पोइ भाॼियूं ख़रीद कंदो हो। हिकु हथ में हिकिड़ी भाॼी, ॿिए हथ में मच्छी, गोश्त, सब्जियूं, अंब, फ्रूट। मुंहिंजा साथियो साईं अताउल्ला अबड़ो दोस्त मुस्तफ़ा मेमण साईं कमर कोस्तानी घर वेंदा हुआसीं त संदसि शाइरी जे किताब छपाइण खे बहस मुबाहिला थींदा हुआ त किताब जो नालो कहिड़ो रखिजे, कंहिंखां तासिरात लिखाइजनि। नेठि दोस्त मुस्तफ़ा मेमण जी तजवीज़ ते अॼु जो नालो मोहबतूं ऐं मुल्कूं रखियो हुयो। किताब जी सेटिंग वग़ैरह थी त हाणे साईं शेख अब्दुल्ला साहिब खे ॾियूं था किताब छपराइजे, पर साईं मरण खां बि हिन यादि ई न थियो।
ऐं साईं मुंहिंजा साईं कमर को साईं जॾहिं नौकिरी लाइ रिटायर थियो त ट्यूशन पढ़ाईंदो हो, दुकान खोलियाई, बसि इहो सिलसिलो कुझु ॾींहं हलियो, पोइ वांदो हूंदो हो। पोइ इहा शाइरी ऐं असां रिसेस महिल 11 बजे रोज़ु झूपड़ा होटल में मुंहिंजी चांहि पीअण ईंदो हो। पोइ वरी डॉक्टर सिरूमल ॾिनाणी ॾे उन वटि चांहि पीअण ईंदो हो ऐं पोइ चवंदो हो त हिन शहर में मुंहिंजा 2 यार आहिनि, हिकिड़ो सरू, ॿियो सिरू। वरी जॾहिं आउं रिसेस महिल साण न मिलियुसि त राति जो फ़ोन करे चवंदो हो, वाया त अॼु केॾां वियो आहीं, ॿुधाई हो कोन। पहिरियां दोस्तो आख़िर में साईं कमर कोस्तानी बीमार थी पियो, शुगर हेपाटाइटिस ओचितो सॼो ब्लॉक थी वियो, छाती बंदि, ॻाल्हाइण बंदि, खेसि इसरा अस्पताल में दाख़िल कयोसीं। पूरा 3 ॾींहं ज़िंदगीअ मौत सां विढ़ंदो रहियो। संदसि पुटु फैसल, ॿियो दोस्त असांजो गुलकार ख़ासकिली ऐं आऊं साणु गॾु हुआसीं। इन जी कंहिं बि हितां जे असांजे चूंडियल नुमाइंदे या ॿिए कंहिं का सार मिलंदी। ऐं इहा असांजो यार जेको असांजी महफ़िल जो मोर हो, 22 फेबरवरी 2012 ते हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो, जंहिंजी अॼु 9वीं वर्सी आहे। असां हिते सभु गॾु थिया आहियूं ऐं खेसि यादि करे मंचा ॾेई रहिया आहियूं।